लाड़ जो ही ख़ूबसूरत खितो पंहिंजी फितरी जलवनि तहज़ीबी तमंदनी तजलियुनि जे करे पंहिंजो मट पाण रहियो आहे। अहिड़े लाड़ जी तारीख़ी हैसियत ऐं सुञाणप जा हज़ारे मुनफ़द रंग रहिया जिन खे बयानु करणु ज़िंदगी सां लाॻापियल समूरनि रुखनि ते रोशनियुनि जे मीनार वारी निहार नज़र घुरिजे। हर इहो पट इलाइक़ो जिते बि इंसानु पंहिंजे इंसानी मुहबनि, इंसानी क़दरनि ऐं किरदारनि सां गॾु आबाद आहे, उहे इलाइक़ा ऐं पट सूंह हूंदा आहिनि। लाड़ सिंध जे बल्कि समूरे इंसानी समाज जहिड़ो हिकु समाज आहे जिते माण्हू हज़ारे सालनि खां पंहिंजी तहज़ीब, सकाफ़त, अदब ऐं ज़बान सां गॾु आबाद आहिनि। लाड़ तारीख़ी सकाफ़ती लिहाज़ खां सिंध जे ॿियनि भाङनि खां अलॻि थलॻि सुञाणप रखे थो। अहिड़ी तरह साज़नि सुरनि सां भरियल लाड़ जी मौसीक़ी पिणु पंहिंजी निराली सुञाणप ऐं हैसियत रखे थी। साज़नि, सुरूदनि ऐं सुरनि जा मुख़्तलिफ़ आलाप ऐं लहरूं ऐं रंग हर माण्हू ते मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं तारी कंदा रहिया आहिनि। लाड़ हमेशह खां लोक गीतनि ऐं लोक धुननि जी सरज़मीन रही आहे। लाड़ में अवामी लोक साज़नि में आम साज़ बोड़ींडो, बोड़ींडो सिर्फ़ु हिकु मिटीअ जो साज़ न आहे, पर इहा सिंध जे हज़ारनि सालनि जी तहज़ीब, सादगी ऐं रुहानियत जी अलामत आहे। उनजो मिठड़ो आवाज़ु असांखे पंहिंजे माज़ी सां जोड़े थो ऐं यादि ॾियारे थो त सुर हमेशह धरती मां जनमु वठनि था। सिंध जी धरती सिर्फ़ु सूफ़ियनि, शाइरनि ऐं अदीबनि, फ़नकारनि जे करे मशहूरु न आहे, पर हिते जा लोक साज़ बि हज़ारनि सालनि जी तहज़ीब जा अमीन आहिनि। बोड़ींडो उन्हनि मां हिकु निहायत क़दीम ऐं सादो पर दिलकश साज़ आहे। बोड़ींडो सिंध जी सकाफ़ती सुञाणप जो अहम हिसो रहियो आहे। बोड़ींडे साज़ खे दुनिया जे क़दीम तरीन मौसीक़ी साज़नि मां हिकु सम्झो वञे थो। मुहक़क़नि जो ख़्यालु आहे त हिन साज़ जूं पहाड़ूं तक़रीबन 5000 साल पुराणी सिंधु मात्रे तहज़ीब सां ॻंढियल आहिनि। साज़ ऐं रक़्स यानी नाच ऐं शाइरी, इहे जॾहिं खां इंसान में हिकिड़ी कैफ़ियतूं पैदा थियूं आहिनि ऐं आस पास जी शयुनि खे महसूसु करणु शुरू कयो आहे। माना आस पास जे हुसन खे, आस पास जी सूंहं खे, आस पास जे ग़म खे ऐं आस पास जे ॾुख खे जॾहिं हुननि महसूसु कयो आहे त उन महसूसात जे इज़हार लाइ इहे शयूं जेके आहिनि सो उन्हनि जनमु वरितो आहे। जेको साज़ माण्हू जे दिलि जो अंदरि जेकी कैफ़ियत पैदा थिए थी, उन कैफ़ियत जी सदा सां वॼायो वञे थो। त भई तव्हां जॾहिं ॻायो था तव्हांजी शाइरी सम्झ में नथी अचे, तंहिं करे उनखे आलमगीर हैसियत नथी मिले। पर साज़ जो जेको आवाज़ु आहे, साज़ जो जेको रिदम आहे, उहो त आलमगीर ॿोली आहे। जिते जिते बि इंसानु वसे थो उहो उनखां मुतासिर थिए थो। ईअं बोड़ींडो जेकॾहिं तव्हां जेको आहे सो अली बंदर ते वॼायो या इन बोड़ींडे खे जेको आहे सो तव्हां वाशिंगटन में ईअं वॼायो, ॿुधण वारो जेको आहे सो हिते जो आम माण्हू जेको आहे सो अली बंदर जो रहवासी हुजे या वाशिंगटन DC जो माण्हू हुजे, पर उहो शहर ॿई साॻियूं महसूसु कंदा। मसलन बोड़ींडो अहिड़ो आहे जेकॾहिं ॿियो को वॾो फ़नकार उन सां गॾु आवाज़ु न मिलाए तॾहिं बि वञी मञता माणे सघे थो। साज़, मौसीक़ी, सुर, आवाज़ इहो ज़िंदगी जो तसलसल आहे। जॾहिं खां इंसान हिन धरती ते क़दम रखियो आहे तॾहिं खां वठी आवाज़नि जो सिलसिलो शुरू थियो आहे। उनमें जिद्दत ईंदी रही आहे। वेझे तारीख़ में जेके ॾिसूं त 5000 सालनि जी जेका तारीख़ मोहनजोदड़ो जी आहे, उतां असांखे बोड़ींडो मिलियो आहे ऐं उनखां पोइ वरी आस्ते आस्ते ॿिया साज़ जेके आहिनि उन्हनि जो वजूद थियो आहे, उनखे वॼाईंदड़ मिलिया आहिनि। ईअं मौसीक़ी, रक़्स, आवाज़, साज़, सुर, इहे सॼी इंसान जी ज़िंदगी जो हिकिड़ो तसलसल रहिया आहिनि। उहे ख़ुशहाल मुआशिरा जॾहिं जिन तरक़ी कई, जिते इल्मु, अदब, सकाफ़त, सियासत, समाजात सभु शयूं आयूं, त पोइ उनखे बि हिकिड़ो जेको आहे मौसीक़ी खे बि हिकिड़ी वजूदियत हैसियत हासिलु थी आहे। मुख़्तलिफ़ जेके क़ौमूं, समाज, उन्हनि में रीतूं, रस्मूं, रहणियूं, कहिणियूं
उन्हनि जूं तब्दील थियनि थियूं त उन्हनि सां गॾु मौसीक़ी वारो जेको पासो आहे उहो बि उते जेको आहे परवान चढ़ंदो आयो आहे। हुसन हिन जेकॾहिं बरसग़ीर जे ख़िते खे असां ॾिसूं था त शहनाई खां वठी बांसुरी ताईं, बोहन जे दड़े जे बोड़ींडे खां वठी असां बांसुरी, अलगोज़ो, मुरली, बैंजा, ढोल आहे, शरनाई आहे, बांसुरी आहे, त इन क़िस्म जा जेके साज़ आहिनि उहे सॼे हिन समाज जो हिसो बणिजी विया आहिनि। हुसन जेकॾहिं असां ॾिसूं हिन सिंध जे हवाले सां त मेला, मलाखड़ा, शादियूं, मरणा परणा, इहे समूरा जेके बि असांजी हिते जेके कल्चर आहे उन में इन साज़नि जो हिकिड़ो वॾो अमल दख़ल रहियो आहे। बोड़ींडो ज़माना क़दीम जे अवाइली साज़नि मां मिटीअ मां ठहियल हिकु साज़ आहे जंहिंमां निकितल मुख़्तलिफ़ सोराकनि मां फूक ज़रिए मुख़्तलिफ़ आवाज़ कढी खेनि आलापन जो रूप ॾिनो वञे थो। जेतोणीकि मोहन जे दड़े मां मिलियल बोड़ींडे खे 3 सोराक हुआ जंहिंखे मौसीक़ी जे 7 सुरनि खे ॻाइण या आलाप कढणु मुश्किल, मगर लाड़ जी मिटी सां तलक रखंदड़ फ़क़ीर बोड़ींडे नवाज़ ज़ुल्फ़कार लुंड उन में जिद्दत आंदी ऐं उन जो बोड़ींडे मां 7 सोराकनि ज़रिए मौसीक़ी जे सभिनी सुरनि ते अहिड़ा आलाप कढिया खेसि ॾह पर ॾह में आलमी शोहरत नसीब थी। ज़ुल्फ़कार वरी उन में वधीक सोराख़ कढी वधीक जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी कैफ़ियतनि ऐं पंहिंजो जेको आहे सो सुरनि खे बयानु करण जो हिकिड़ो उनखे ज़रियो बनायो। न त शुरू में इहे साज़ हुआ त उन में सुर घटि का कैफ़ियत जो इज़हार थींदो हो। ही हिकिड़ो पुराणो साज़ आहे, फूक सां वॼे थो ऐं सिंध धरती जो साज़ आहे ऐं ही मिटी मां ठहे थो। ही एतिरो वधीक पुराणो इन जे करे बि आहे जो ही हिकिड़ी मिटी मां ठहे थो। हिन में ॿी का बि टेक्नोलॉजी या अहिड़ी का शइ इस्तेमालु नथी थिए। ही सिर्फ़ु चीकी मिटी जेका आहे उन मां ठहे थो ऐं फूक सां वॼण वारा जेतिरा बि साज़ आहिनि उहे सभु पोइ आहिनि। ही अवलिन दर्जो रखे थो फूक सां वॼण वारनि साज़नि में ऐं ही असांखे मोहन जो दड़ो मां बि मिले थो, पर आउं सम्झां थो ही उन खां बि इलाही पुराणो साज़ आहे। जॾहिं खां वठी धरती वजूद में आई आहे, अगरि को फूक सां वॼण वारो कंहिं साज़ जो को आलाप या का शइ चइजे, छो जो हिन जी ॿोली जेका आहे उहा तक़रीबन पखियुनि जे ॿोलियुनि सां घणो तणो लॻे थी ऐं इन जे हिसाब सां हिन जा सुर बि जेके आहिनि उहे बि जेके पुराणो आहे उन में घटि हुआ। हाणे त असां हिन खे जदीद करे वधीक सुरनि ते आंदो आहे, पर ही तमामु पुराणो सिंध धरती जो साज़ आहे। फूक सां वॼण वारो पहिरियों आहे, ॿिया सभई साज़ हिन खां पोइ ठहिया आहिनि ऐं असां पंहिंजे वॾनि खां ॿुधोसीं। मुंहिंजो वालिद उस्ताद मीर मोहम्मद लुंड, असां त उन ई घर में अखि खोलीसूं त इन ई साज़नि जा आवाज़ ॿुधासूं। उन खां अॻु में मुंहिंजो ॾाॾो, असीं नंढड़ा हूंदा हुआसीं, उहो बि वॼाईंदो हो, नड़ बि वॼाईंदो हो ऐं बाबा बि नड़ वॼाईंदो हो, सुरंदो बि वॼाईंदो हो ऐं हीउ जेको बोड़ींदो साज़ आहे इहो वॼाईंदो हो। उन खां पोइ वरी आउं वॼाईंदो अचां। मूंखे बि हाणे 40-45 साल थी विया आहिनि इन साज़ सां। इहो ईअं ई जुड़ियल आहे तहज़ीब सां, तॾहिं जुड़ियल आहे जॾहिं ही धरती जेका आहे उन में असांजी जेका कल्चर आहे या सकाफ़त आहे या ॿोली आहे उन में लोक जेके ॾाप आहे या लोक दास्तान हूंदा आहिनि या लोक धुनूं बि उन में अचनि थियूं ऐं लोक जीअं सहरा मायूं ॻाईंदियूं आहिनि
ऐं उन दास्ताननि में बि अचे थो, उन हिसाब सां माना हीअ असांजो जेको साज़ आहे हिन में लाहरा वॼनि था। ऐं ॿिए पासे मौसीक़ी जेका बि ॾिसंदा उन में अव्हांखे हिकिड़ी त धुन वॼंदी आहे, उनजी शिकिल हूंदी आहे, ॿिया वरी उनजा लाहरा उन सां गॾु वॼनि था। त हीअ उन हिसाब सां आहे त हीअ तमामु हिन धरती सां वॾो हिन जो तालुक़ु आहे। ऐं छो जो हिन में दर्द आहे हिकिड़ो बाक़ाइदे, ईअं सम्झो हिकिड़ो रुहानी हिकिड़ो वैराग बि आहे, हिकिड़ो दर्द बि आहे, हिन जे आलाप में हिकिड़ो वॾो दर्द बि आहे। त उन हिसाब सां हीअ तहज़ीब सां जुड़ियल आहे ऐं असांजी सकाफ़त जेका आहे उन सां हीअ बिल्कुलु जुड़ियल आहे। इहे काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जीअं अॻे माण्हू वेही बुझारतूं ॾींदा हुआ, के बैत ॾींदा हुआ, ऐं के वरी अहिड़ा साज़ जीअं चंग आहे या अलगोज़ा अञा ताईं असांजा वॼंदा अचनि, पर उहे सभु हिन खां पोइ आया आहिनि। हीअ उन खां बि पुराणो को साज़ आहे। हिन में माण्हू थोरो घणो 2-3 सुरनि ते, अॻे सुर बि थोरा हूंदा हुआ जॾहिं दुनिया ते मौसीक़ी आई आहे, उनजा इहे 7 सुर न हुआ, या इन खे जेको सप्तकनि में विरायो वियो या जेको कुझु थियो आहे उहो सॼो उन खां पोइ थियो आहे। तरतीब सॼो पोइ थियो आहे, क्लासिकल सॼो पोइ आयो आहे। हीअ जेको फोक रंग आहे, हिकिड़ो फोक असांजो जेको रंग आहे उहो सदियुनि पुराणो आहे, हलंदो अचे थो। उन में इलाही शयूं अचनि थियूं, रुॻो ई भोड़ींडो बि कोन्हे, ॿियूं बि अनेक शयूं आहिनि जेके असां सां वास्तो रखनि थियूं, हिन धरती सां वास्तो रखनि थियूं। पाण हींअर जिथे वेठा आहियूं एट प्रेज़ेंट, इहो पाण हाकिड़े दरिया जे हिकिड़ी छाड़ में वेठा आहियूं जेका केटी सरबी आहे। केटियूं माना अॼु बि केटियूं आहिनि, जिथे दरिया माना फिरी घिरी अची जिथां वहे उनखे केटियूं चइबो आहे। ऐं तव्हांखे इहा बि सॼी ख़बर आहे पाण सभिनी खे त जेके सिविलाइज़ेशनूं आहिनि, जेके तहज़ीबूं आहिनि, उन्हनि हमेशह दरियाहनि जे कपनि ते जनमु वरितो आहे। जीअं सिंधूअ जी तहज़ीब आहे, ऐं गंगा जमुना जी तहज़ीब आहे, या जेको आहे सो नील ऐं दजला जी तहज़ीब आहे। इन्हनि तहज़ीबनि ते ई जेको आहे सो इंसानु ज़री समाज में जेको आहे सो अची जेको आहे सो दाख़िल थो थिए। ऐं पोइ जॾहिं माण्हू शेख अयाज़ जूं हिकिड़ियूं सिटूं आहिनि न, त ढोलिया ढो बिना नाहे सांझा सूंह जी, त जॾहिं माण्हू पेट जे उन बुख मंझि आजो थो थिए त पोइ माण्हू वरी काइनात ते नज़र थो विझे। हाणे काइनात में पखी आहिनि, पखण आहिनि, वण आहिनि, गुल आहिनि, पाणी आहे, राति जूं रोशनियूं आहिनि, ॾींहं जूं जेको आहे सो सुबुह ऐं शाम जूं हुस्नाकियूं आहिनि। उन्हनि हुस्नाकियुनि मंझां इंसानु जेको आहे पोइ जॾहिं ख़ुशि थो थिए, जॾहिं उहो पेट जी बुख मंझां ॿाहिरि निकिरे थो, त पोइ हू म्यूज़िक ॾांहुं बि अचे थो ऐं फ़नून लतीफ़ा ॾांहुं बि अचे थो। त जेको ही बोड़ींदो आहे, उहो बोड़ींदे जी असांखे तॾहिं वञी ख़बर पई जॾहिं मोहन जे दड़े जी खोटाई थी ऐं मोहन जो दड़ो ज़ाहिर थियो ऐं दुनिया खे ख़बर पई त दरिया जे कप ते लाड़काणे खां ओरियां ऐं जेको आहे सो मोहन जो दड़ो, इहो 7000 साल पुराणो हो, जेको वरी उनखे हड़ापा जी जेका उहो बि हड़ापा बि जेको आहे सिंधु दरिया जे उलांदी कप ते आहे, पर उहो पंजाब साइड। त हड़ापा ऐं मोहन जे दड़े जी तहज़ीब मंझां जेके शयूं मिलियूं, उतां ई असांखे साज़ बि मिलियो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मोहन जे दड़े जी तहज़ीब मंझां तव्हांखे को बि वीपन, को बि हथियार कोन मिलियो आहे। उते तव्हांखे डांसिंग गर्ल मिली आहे, ऐं उते तव्हांखे ढगे जी शेप मिली आहे, ऐं उते बोड़ींडो मिलियो आहे। माना उन मां छा ज़ाहिर थियो? उन मां ज़ाहिर इहो थियो त मोहन जो दड़ो जेको ज़रई समाज ते ॿधल
हिकिड़ो समाज हो जिते माण्हू सुखिया सुताबा हुआ, उते माना तलाव मिलनि था, उते गुसलखाना मिलनि था, उते अनाज जा जेको आहे उहो गोदाम मिलनि था, उहा ख़ुशहाली ज़ाहिर करे थी। हाणे जॾहिं इंसानु पेट जे मामलनि मां जान छॾाए थो त पोइ फितरत जे रंगनि, फितरनि जे रूपनि, पखियुनि पखण, इन्हनि सभिनी खे उहो जेको आहे उहो कवर थो करे। पोइ उन मुख़्तलिफ़ जेको आहे फ़नून लतीफ़ा जेके जनम वठनि था, किथे चित्रकारी थिए थी, ईअं हीउ जेको बोड़ींदो आहे इहो बि कंहिं लॻे थो त पखीअ जी लातनि मंझां जेको आहे सो मुतासिर थी, या कंहिं वणनि मंझां निकिरंदड़ उन हवानि जा आवाज़नि उन खां मुतासिर थी, जीअं त इंसान वटि दिमाग़ आहे त उन दिमाग़ यूज़ कयो आहे, ऐं पोइ हुन ही अवाइली तौरु हिकिड़ो नंढो जेको आहे सो हुन वटि इंस्ट्रूमेंट या हुन हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो साज़ ठाहियो जेको जंहिंखे अॼु पाण बोरींडो सॾियूं था। मोहन जे दड़े ऐं हड़ापा जी मिट्टी मां ठहियल बोड़ींडो 5000 साल अॻु मौसीक़ी जे साधन तौरु इस्तेमालु थींदो हो। क़दीम सिंधी समाज में मौसीक़ी ज़िंदगी जो अहम हिसो हुई। उन दौर में माण्हुनि मेलनि, समाजी गॾिजाणियुनि, शादियुनि, सूफ़ी महफ़िलनि ऐं ओताकी मेड़ाकनि में सादा साज़ वॼाईंदा हुआ। बोड़ींडो बि उन्हनि क़दीम साज़नि मां हिकु हो, जंहिंजा आसार अॼु बि सिंध जी सक़ाफ़ती रवायतनि में नज़र अचनि था। बोड़ींडे जो आवाज़ नरम ऐं धीमे लहजे वारो हूंदो आहे, जेको रुहानियत ऐं फितरत सां जुड़ियल महसूसु थिए थो। केतिरियूं ई रिवायतूं ॿुधाइनि थियूं त ॻोठाणनि इलाइक़नि में ओताकनि ते सर्द मौसम में मच कचारियुनि ते महफ़िलनि में बोड़ींडो वॼाए साज़ जो सुर फिज़ा में गूंजंदा हुआ। सिंध जी सक़ाफ़ती तारीख़ ऐं तहज़ीब मां पतो पवे थो त बोड़ींडो ठाहिण वॼाइण जा माहिर कारीगर सिंध जे चइनी भाङनि लाड़, उत्तर, काछो ऐं थर में मौजूदु हुआ। बोड़ींडे खे मिट्टी जो साज़ सॾियो वञे थो। बोड़ींडो हिकु नायाब ऐं गैर तजारती साज़ आहे, जेको निज ॿारड़ियुनि जो साज़ तौरु मशहूरु हो। बोड़ींडे जा घणा माहिर रस्मी मौसीक़ी ऐं स्कूलनि या सरकारी सतह पधरां नसल दर नसल सिख्या ज़रिए फ़न हासिलु कनि था। घणो करे साज़ जा माहिर बोड़ींडो पाण ठाहीनि था ऐं पाणी वॼाइनि था। मोहन दड़े जो ही साज़ मिट्टी मां ठहंदो आहे, जेको सिंध जी ज़मीन सां सिधी रेत जुड़ियल हुअण करे सक़ाफ़ती तौरु अहमियत रखे थो। बोड़ींडे साज़ जी तारीख़ क़दीम पुराणी आहे। मोहक़क़नि जो ख़्यालु आहे त हीउ साज़ सदियूं अॻु सिंध जे साहिली, दरियाई पट्टी ऐं लाड़ वारे खिते में मौजूदु रहियो आहे। हिन साज़ खे धनारनि जो साज़ पिणु सॾियो वञे थो। बदीन, ठठो, सिजावल, थरपारकर में बोड़ींडे वॼाइण रिवायत तमामु घणी क़दीम रही आहे। बोड़ींडो असल में मिट्टी मां ठहियल हिकु नंढिड़ो साज़ आहे, जेको शिकल में गोल थाऊं जहिड़ो हूंदो आहे। हिन में चंद सोराख़ हूंदा हुआ, जिन ते आङिरियूं रखी हवा फूकण सां मुख़्तलिफ़ सुर पैदा थींदा हुआ। हिन साज़ जी तयारी में ख़ासि क़िस्म जी मिट्टी इस्तेमालु कई वेंदी आहे। कारीगर मिट्टी खे ख़ासि नमूने सां ॻोहे शिकलींदा आहिनि, पोइ उनखे सुकाए ऐं बाहि में पचायो वेंदो आहे। जॾहिं इहो तयारु थियो वञे थो त मूसीक़ार पंहिंजे महारत सां मुख़्तलिफ़ सुर कढी सघंदा आहिनि। हीउ जेको बुनियादी जेको कमु आहे, इहो कुंभारनि जो कमु आहे। जेके इहे मिट्टी जा थां ठिकर ठाहींदा, ही उन्हनि जो कमु आहे। हाणे उन्हनि में बि काफ़ी जेको आहे सो हीउ विच में ख़तमु थी वियो साज़। इनखे असां वॾी कोशिशि कई थी ख़तमु न थिए, उन हिसाब सां असां कोशिशि कईसूं। हाणे उन में के चंद कुंभार रहिया आहिनि, जेके खाड़क जे ॻोठ में वेठा आहिनि। चाचो अलाह जुड़ियो आहे, या वरी ॿियो उनजो हिकिड़ो माइट आहे, उहो पंहिंजो अब्दुल सत्तार कुंभार आहे।
ईअं 2-3 कुंभार आहिनि पंहिंजे ॻोठ में हिते काझर में खाड़कनि में रहनि था, उहे हिन खे ठाहे सघनि था। ॿिया कुंभार जेके आहिनि उहे वरी घणो तणो उन्हनि वटि इहो रवाजु घटि थी वियो, उनजे करे उहे वरी मिटी जा थां दिला ठिकर इहे शयूं त ठाहे सघनि था। पर आउं सम्झां थो जेकॾहिं कोशिशि कंदा त हीअ उनखे ठाहे सघनि था, पर उनजे लाइ वरी टेक्निक खपे, को कारीगर खपे जेको वेही उन्हनि खे ॾेखारे त भई हिन साइज़ में हिन खे ठाहियो। छो जो कुंभार त थां ठाहिण वारो आहे या बोड़ींडे खे ठाहे सघे थो, पर उनखे वॼाए नथो सघे। छो जो वॼाइण जो जेको फ़न आहे इहो अलॻि आहे, इहो वरी फ़नकार जेको वॼाईंदो उन ई जो हिकिड़ो फ़न आहे। उन हिसाब सां ठाहिनि था कुंभार, उन्हनि जी मदद सां असां ठारायूं था, पर उनजी माप, उनजा सुर, उन खे कहिड़े हिसाब सां रखिणो आहे, उहो सॼो कमु आउं पाण कंदो आहियां। अॻु में मुंहिंजा वॾा कंदा हुआ, वालिद साहिबु कंदो हो, उनखां वॾा कंदा हुआ, पर ईअं नसल दर नसल माना हीउ साज़ असां वटि अचे पियो। बोड़ींडो साज़ सिंध जी लोक मौसीक़ी में अहम जाइ रखे थो। सिंध जी सूफ़ी रवायतनि सां बि बोड़ींडे जो गहरो ॻंढापो रहियो आहे। जिते मौसीक़ी खे रूहानियत सां जोड़ियो वेंदो आहे, बोड़ींडो सिर्फ़ु हिकु साज़ न पर सिंध जी सकाफ़त वरसे जो अहम हिसो रहियो आहे। हीउ साज़ सिंधी माण्हुनि जी सादगी, तख़लीक़ी सलाहियत, मौसीक़ी सां मुहबत जो इज़हार करे थो। लोक तक़रीबन में बोड़ींडे जा सुर सिंध जे क़दीम रवायतनि खे ज़िंदा रखण में अहम किरदारु अदा कनि था। सिंध में बोड़ींडे साज़ वॼाइण जो फ़न सिंध जे चइनी भाङनि में लोक फ़नकारनि वटि रहियो आहे, पर सिंध जे लाड़ वारे भाङे में बोड़ींडे साज़ जा वॾा माहिर कारीगर ऐं फ़नकार रहिया आहिनि, जिन में उस्ताद मीर मोहम्मद लुंड, जेके सदारती अवार्ड सां नवाज़ियो वियो हो, उनखां अलावा उस्ताद ज़ुल्फ़कार अली लुंड, फ़क़ीर कादर बख़्श लुंड, फ़क़ीर ग़ुलाम हुसैन लुंड पिणु शामिल आहिनि। वक़्त सां गॾु जदीद मौसीक़ी ऐं बरक़ी साज़नि जी वाध सबबु बोड़ींडे जहिड़ा क़दीम साज़ कुझु हद ताईं नज़रअंदाज़ थी रहिया आहिनि। नौजवान नसल में हिन क़दीम साज़ बाबति ॼाण घटिजी रही आहे। हिन फ़न जा माहिर आहिस्ते आहिस्ते घटिजी रहिया आहिनि। जॾहिं त बोड़ींडो सिंध जी मौसीक़ी जो हिकु अहम क़दीम ऐं क़ीमती विरासत आहे। हिन साज़ जा सुर सिंध जी मिटी जी ख़ुशबू ऐं सूफ़ानी रवायतनि जो अक्स पेश कनि था। सिंध जे क़दीम साज़ बोड़ींडे खे 5000 सालनि खां पोइ आलमी सतह ते मञता मिली, पर वक़्त सां गॾु हिन क़दीम साज़ जे मिठड़े आवाज़ ऐं तारीख़ी अहमियत आलमी मौसीक़ी माहिरनि जी ध्यान खे बि पाण ॾांहुं छिकायो। बोड़ींडे खे आलमी सतह ते वॾी सुञाणप तॾहिं मिली जॾहिं यूनेस्को हिन क़दीम साज़ खे इंसानी सकाफ़ती विरसे तौरु तस्लीम कयो। Let us now examine the nomination from Pakistan, Borindo, ancient dying folk musical instrument, its melodies, knowledge and skills. I now give the floor to the evaluation body so they can share with us their findings on this nomination. And the nomination is Borindo. Borindo, ancient dying folk musical instrument, its melodies, knowledge and skills. This instrument is mainly played at winter bonfires, weddings and festivals. The knowledge and know-how associated with this instrument were traditionally passed down within families through practical hands-on learning, but fewer and fewer young people are learning to play because of limited income and lack of interest. In order to ensure its viability, a safeguarding plan geared towards promoting, disseminating and strengthening the cultural practices associated with this element has been drafted. In conclusion, the evaluation body recommends its inscription on the list of intangible cultural heritage requiring urgent safeguarding. Thank you. Thank you for this explanation of the different issues raised during the evaluation of the body. The Bureau did not receive any request for debate or amendment for this file. May I therefore ask the committee to adopt the draft decision on this file as a whole? I see no objection. I therefore declare decision 20-7A3 adopted. Thank you, Chair. Distinguished delegates, Excellencies, ladies and gentlemen, on behalf of the Government of Pakistan, I sincerely thank the committee on the adoption of Borindo, an ancient folk musical instrument and its living knowledge for inscription on the UNESCO list of intangible cultural heritage in need of urgent safeguarding. The Borindo is not merely an instrument. It is a living echo of 5,000 years old Indus Valley civilization. Pakistan is fully committed to supporting this plan. In the end, we once again commend the committee on the work it has done and thank it for its support in making sure that the song of Borindo lives on. I thank you. 2025 में
यूनेस्को पंहिंजे आलमी इजलास दौरान बोड़ींडे खे गैर मादे सकाफ़ती वरसे जी फ़हरिस्त में शामिलु कयो वियो, जंहिं सबबि हिन साज़ जी अहमियत आलमी सतह ते उजागर थी बोड़ींडे खे क़दीम साज़ जी लिस्ट में शामिलु कयो वियो। हिन फ़ैसिले खां पोइ बोड़ींडो साज़ न सिर्फ़ु सिंध पर सॼी दुनिया जे सकाफ़ती विरसनि जो हिसो बणिजी वियो आहे। हाँ, ज़ाहिर आहे ही जो दुनिया हींअर जदीद थी आहे, इन्हनि शयुनि खे नोटिस में माना नोटिस में इहे शयूं हाणे अचणु आस्ते आस्ते शुरू थियूं आहिनि। मूंखे बि त वॼाईंदे 40 साल थिया आहिनि, पर आउं बि माना ईअं मिड़ी वॼाईंदो पियो हुउसि ॻोठनि में या प्रोग्राम को कंहिं स्टेज ते या रेडियो ते या टेलीविज़न ते या कंहिं मेले में या कंहिं शादी में, पर हाणे उनखे बाक़ाइदे पूरी दुनिया माना तस्लीम कयो आहे त हीउ हिकिड़ो बिल्कुलु साज़ आहे, हिन में सुर आहिनि ऐं उन सुरनि में बाक़ाइदे सघ आहे, उन्हनि में बाक़ाइदे हिकिड़ी कशिश आहे, माना उहे रूह खे भाइनि था ऐं रूह खे छुअनि था वञी उहे सुर। उनजे करे हिन खे ताज़ो जेको आहे सो यूनेस्को में शामिलु कयो वियो आहे, हेरिटेज में। माना हीअ जेके ख़तमु शयूं थींदियूं आहिनि उनखे वरी एॾां वॾो इदारो को आहे यूनेस्को, उन में शामिलु था कनि उन्हनि जी लिस्ट में, त भई हिननि खे बचायो, इन जे लाइ कोशिशि वठो। त अहिड़े तरीक़े सां ॾिसो हींअर जदीद दौरु थी वियो आहे, हींअर तव्हां वटि इंटरनेट आहे, उन इंटरनेट जे माना ज़द में कई शयूं ख़तमु थी वियूं आहिनि, पर कई शयूं जेकॾहिं उहे अञा ताईं ज़िंदा आहिनि ऐं उहे ख़ुदि उनजी जेको आहे सो हिफ़ाज़त करण जे लाइ तयारु आहिनि, त पोइ सम्झो त इहा शइ कमु वारी आहे। न त हूअं त इंटरनेट अचण खां पोइ काफ़ी शयूं असांखां वयूं हलियूं ऐं हर शइ माना उनजी जॻह ॿी शइ वठंदी वञे। यकीनन हारून तव्हांजी जेका ॻाल्हि कई आहे उहा वैलिड आहे ऐं ॻाल्हि हीअ आहे त यूनेस्को जेको आहे अक़वाम मुतहिदा जो इदारो आहे, ज़ैली इदारो जेको दुनिया जे हेरिटेज ऐं वर्ल्ड हेरिटेज खे ॾिसे थो, जेका सकाफ़त आहे उनखे ॾिसे थो। ऐं मोहन जो दड़ो ख़ुदि बि जेको आहे उहो अंग्रेज़नि जे पोएं पीरियड में माना ॿी महाभारत लड़ाई खां थोरो अॻु में माना 28-30 धारे जेको आहे सो उन ते कमु शुरू थियो ऐं पोइ मोहन जो दड़ो जॾहिं शामिलु थियो त वर्ल्ड हेरिटेज में मोहन जो दड़ो बि शामिलु थियो। वरी ॻाल्हि इहा आहे त पहिरीं त हीअ असांजो उन इंटरनेशनल जेके टोटल आहिनि इंस्ट्रूमेंट, उहो उन इंस्ट्रूमेंट जो जेको स्टैंडर्ड आहे, जेको उन स्टैंडर्ड ते उहे जॾहिं 8 सुर आहिनि उहे उन में समाइजी था वञनि, त इहा हिकिड़ी पहिरीं विख हुई ऐं तमामु विख न पर हिनखे छलांग चइजे। इहो हिकिड़ो वॾो छलांग हो जंहिं बोरींडे खे म्यूज़िक जी दुनिया में उनखे खणी आयो ऐं हीअ त उनखां वधीक वॾी हिकिड़ी जेको आहे सो अचीवमेंट आहे त हीअ असांजी हिकिड़ी नई मंचता आहे। उन में जिन बि माण्हुनि कमु कयो आहे उहे सभु खीरूं आहिनि, उहे सभु वाखाण जोगा माण्हू आहिनि। उहो ज़ुल्फ़कार लुंड हुजे, उहो उस्ताद मीर मोहम्मद हुजे, उहो सरदार शाह हुजे, ससुई पलीजो हुजे, सिंध डिपार्टमेंट हुजे, या उनखां अॻे मुमताज़ मिर्ज़ा जेको आहे कल्चरल डिपार्टमेंट में उन जेको आहे सो उते वॾो कमु कयो। डॉक्टर नबी बलोच जेको आहे सो उनखे खणी आयो, लोक दास्ताननि मां कढी आयो। त इन्हनि सभिनी माण्हुनि जो पोरियो आहे ही गॾल पोरे जी हिकिड़ी गॾल जेको आहे सो अचीवमेंट आहे ऐं हीअ सिंध लाइ हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। साज़ तमामु घटि जेको आहे न उहो वञी रहियो हो, बल्कि फ़क़ीर ज़ुल्फ़कार ई वाहिद वॼाइण वारो हो, जंहिंजो हिकिड़ो वॼाइण वारो हुजे त उन्हनि मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उनखे ॿुधण वारा बि ज़ाहिर आहे तमामु थोरे मिक़दार में के माण्हू वञी रहिया हुआ। पर ताज़ो ई जेको यूनेस्को हिनखे वर्ल्ड हेरिटेज करार ॾियारियो आहे, इंटाइजेबल कल्चर्स जेके आहिनि दुनिया जूं, उन में उनखां पोइ जेका असांजा माण्हू आहिनि उन मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म्स तां हिनखे ॾिसी करे हाणे हिनखे रोज़ानो जी बुनियादनि ते मतिलबु हाणे हिन जा कुझु असांजे ॻोठ जा ॿारड़ा आहिनि जेके सिखिया वठनि पिया, या नौजवान हल्को आहे जेको हिन तरफ़ मुतवजा थिए। हिन खां अॻु में त हीउ एॾो फेमस कोन हो, सभु कंहिंजी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी पैरारिटी हुई। माण्हू बदिलजंदड़ दौर जे हिसाब सां मुख़्तलिफ़ शोबा जेके आहिनि उहे कंदा हुआ पंहिंजे पाण जे लाइ, असां हिननि में तरक़ी कंदासीं। हीउ साज़ या असांजो जेको क़दीम सकाफ़त आहे या फ़न आहे उहो आहिस्ते आहिस्ते मिसार बि वियो पिए। पर हाणे हिन वक़्तु वरी हिन नए रुझान खां पोइ इहो हिकिड़े मतिलबु हल्के में इहा शइ आई आहे त हीअ बि हिकिड़ो क़ीमती असासो आहे असांखे पंहिंजे तहज़ीब जी सकाफ़त जी जेका आहे उहा मालिकी करणु घुरिजे ऐं हिनखे सिखणु घुरिजे। असुल ॻाल्हि हीअ आहे त बोणींदो जेको साज़ आहे उहो आउं सम्झां थो त सिंध में जेको आहे 5000 साल क़दीम हुअनि जे दड़े मां मिलियो आहे, पर हिन जी तारीख़ जेका आहे जीअं इंसान जी शुरूआति आहे ईअं ई हिन साज़ जी बि शुरूआति उन सां ई आहे ऐं दुनिया जो पहिरियों शायदि साज़ बोणींदो ई आहे। जीअं इंसान ते कई उरूज ऐं ज़वाल ईंदा रहिया, ईअं हिन साज़ ते बि ईंदा रहिया। हाणे ख़ासि तौर ते हींअर जेको आहे हिन साज़ खे फ़क़ीर ज़ुल्फ़कार जेको वॼाए पियो, जेको पहिरीं पुराणा माना 3 सुरनि ते हो
हींअर जेको आहे फ़क़ीर ज़ुल्फ़कार उन में जिदत आणे 7 सुरनि में आणे सॼी दुनिया जी मौसीक़ी जेका आहे उहो हिन मां उन जा आलाप कढी सघे थो। इहो ई सबबु आहे जो साल खनि पहिरीं हिकिड़ी दुनिया पोलैंड जी हिकिड़ी मशहूरु फ़नकारा हुई मिस गिरादा, उन डिमांड कयो त मूंखे शौक़ु आहे पाकिस्तान वञा ऐं फ़क़ीर ज़ुल्फ़कार सां गॾु साज़ वॼायां, ऐं उहा आई हुई हिते जेका इस्लामाबाद नेशनल स्टेडियम में हुन जेको सो फ़क़ीर ज़ुल्फ़कार सां गॾु प्ले कयो आहे। हींअर जेको आहे वर्ल्ड हेरिटेज में शामिलु थी वियो आहे। त मौसीक़ी जेका आलाप आहे हिन बोणींदे जो, इन में वयन जेका ख़ासियत हिकिड़ी इहा बि आहे त हिन खे जेको आहे हर ॿोली ॻाल्हाईंदड़ या हर मुल्क जो माण्हू हिन जे आलाप खे सम्झी सघे थो ऐं उन जे डायरेक्ट जेको आहे रूहानी हिकिड़ी कैफ़ियत उन में पैदा करे सघे थो। इन जे लाइ आउं इहो ई चवंदुसि हिन जे बचाइण जे लाइ त हिन खे वधीक जेको आहे गवर्नमेंट खे कोशिशि करणु खपे, ऐं उन्हनि हींअर चयो बि आहे त असां हैदराबाद में हिकिड़ो जेको सो बोणींदे सिखाइण लाइ स्कूल ठाहियूं था, उहो ठाहिणु खपे। ऐं माशाल्लाह हींअर जे ॾिठो वञे त दुनिया जा जेके बि आहिनि सुधरियल मुल्क आहिनि उते जेके डिप्रेशन जा मरीज़ हूंदा आहिनि या ज़हनी मरीज़, उन्हनि जो इलाजु बाक़ाइदे मौसीक़ी जे ज़रिए थिए थो, ऐं उहा मौसीक़ी इहा ई आहे जेका हिकिड़े बोणींदे जा आलाप निकिरनि या ॿिए कंहिं साज़ मां जेके आलाप निकिरनि था उहो ई इंसान खे जेको सो ज़हनी ऐं रूहानी सुकून पहुचाईंदा आहिनि। हाणे बोड़ींदे साज़ खे दुनिया जे क़दीम तरीन मौसीक़ी जे साज़नि मां हिकु सम्झो वञे थो। जदीद दौर में बोड़ींदे खे सिर्फ़ु रवायती लोक मौसीक़ी ताईं महदूद न रखियो वियो आहे, पर हिन साज़ खे जदीद मौसीक़ी तजर्बनि में शामिलु कयो पियो वञे। केतिरा ई मौसीक़ार हिन साज़ खे आलिमी मौसीक़ी या वर्ल्ड म्यूज़िक सां गॾु इस्तेमालु करे रहिया आहिनि, जंहिंसां बोड़ींदे साज़ जे आवाज़ खे आलमी सामीन ताईं पहचान में मदद मिली रही आहे। बोड़ींदे साज़ खे आलमी मंच तां मिलण सां गॾु हिन साज़ जे तहफ़ुज़ ऐं वाधारे लाइ बि नवां दर खोलिया आहिनि। सक़ाफ़ती अदारा मौसीक़ी माहिरनि ऐं फ़नकारनि हाणे हिन क़दीम साज़ खे महफ़ूज़ करणु, सिख्या ॾियणु ऐं ईंदड़ नसलनि ताईं मुंतक़िल करण लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। जेकॾहिं अहिड़ियूं कोशिशूं जारी रहियूं त बोड़ींदो न रुॻो सिंधी सक़ाफ़ती सुञाणप रहंदो, पर आलमी मौसीक़ी जी दुनिया में पंहिंजो मुनफ़रिद मक़ाम बरक़रार रखी सघंदो। बोड़ींदो साज़ सिंध जी मौसीक़ी जो हिकु क़दीम क़ीमती विरासत आहे। हिन साज़ जा सुर सिंध जी
मिट्टी जी ख़ुशबू सां मिलियल आहिनि। जेकॾहिं हिन फ़न जी सरकारी सतह सरपरस्ती कई वञे त बोड़ींदो साज़ ईंदड़ नसलनि ताईं सिंधी सकावत जो ज़िंदा निशान बणिजी सघे थो। सिंध हुकूमत ऐं सिंध सकावती खाते खे घुर्जे त हिन क़दीम साज़ ऐं संदसि महा कारीगरनि फ़नकारनि खे सरकारी सतह ताईं सरपरस्ती कई वञे ऐं हिन साज़ जी वधीक आबारी लाइ सिख्या घर क़ाइमु कया वञनि ऐं स्कूलनि में हलंदड़ मौसीक़ी जे क्लासनि में सिख्या ॾिनी वञे। हिन वक़्तु सिंध में हिन साज़ खे बचाइण लाइ सकाफ़त खां तो 10 सैकड़ो बि कोशिशूं न करे रहियो आहे। किथे ईअं न थिए त सिंधु सकाफ़ती मातरी जो ही 5000 साल क़दीमी साज़ बोड़ींदो पंहिंजो वजूद विञाए वेहे, जंहिंखे ताज़ो 5000 सालनि खां पोइ यूनेस्को इदारे पंहिंजे कल्चर हेरिटेज वारी लिस्ट में शामिलु कयो आहे। कैमरामैन अली मेमन सां गॾु हारून गोपांग, KT न्यूज़ बदी।